अमरीका जो पाकिस्तान ऐं भारत खां तकरार जो ज़िम्मेवाराणो हल ॻोल्हण जो मुतालबो। अमरीकी परॾेही खाते जो तर्जुमान टैमी ब्रूस प्रेस ब्रीफिंग में चए त अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो अरब ॾींहुं भारती हम मनसब जयशंकर ऐं पाकिस्तानी वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां ॻाल्हायो, जंहिं दौरान सेक्रेटरी रूबियो ॿिन्ही मुल्कनि ते ज़ोर ॾिनो त हिकु ज़िम्मेवार हल ॻोल्हियो जेको ॾखण एशिया में डिघे मुदत अमन ऐं इलाक़ाई इस्तेहकाम खे बरक़रार रखे। अमरीका मुख़्तलिफ़ सतहनि ते ॿिन्ही मुल्कनि जे हुकूमतुनि सां राब्ते में आहे। गुजरात जो कासाई सिंधुअ ते हमलेआवर आहे। मोदी जे ख़तरे खां सिंधुअ जो तहफ़ुज़ कंदासीं। सिंध तास मुआहिदे बाबति भारत जे एकतरफ़े फ़ैसिले खे नथा मञियूं। जंग नथा चाहियूं, पर जेको सिंधुअ ते हमलो कंदो उहो जंग जे लाइक़ु आहे। दहशतगर्दी बहानो आहे, सिंधु असुल निशानो आहे। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मीरपुर ख़ास में जलसे खे ख़िताब, चयाईं हर हमले जो मुंहतोड़ जवाब ॾिनो वेंदो। मोदी सिंधु नदीअ ते हमलो कयो त उन मां या पाणी वहंदो या रत वहंदो। सदर आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी मुलाक़ात। पहलगाम वाक़े खां पोइ सिक्योरिटी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾेवट। भारती रवैये जे करे इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम खे ख़तरो आहे। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी ते का बि सौदेबाज़ी न कंदो। पाकिस्तानी क़ौम मुतहद ऐं पाक फ़ौज सां गॾु बीठल आहे। आलमी बिरादरी पाकिस्तान में भारती स्पॉन्सर्ड दहशतगर्दी जो नोटिस वठे। ऐवान सदर पारां सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ विच में मुलाक़ात जी पधिराई जारी। भारत जी कंहिं बि फ़ौजी अॻिराईअ जो फौरी ऐं भरपूर जवाब ॾिनो वेंदो। असांजो क़ौमी मुफ़ाद जे तहफ़ुज़ लाइ तयारी आज़म गैर मशरूत आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो टेला फील्ड फायरिंग रेंज जे दौरे दौरान जवाननि खे ख़िताब। पाक फ़ौज जे सिपह सालार पारां क़ौम जी ख़ुदमुख़्तियारी ऐं ख़िते जी सलामती जे दिफ़ा लाइ हथियारबंद फ़ौजुनि जे अज़्म जो विरचा। आर्मी चीफ तरफ़ां हिमर स्ट्राइक मश्क जो मुशाहिदो बि कयो वियो। पाक फ़ौज जे ऑफिसरनि ऐं जवाननि जे बुलंद हौसले जी वाखाण।